त घर वारनि जो ज़ालुनि जो क़दुरु कंदा कयो, ज़ालुनि जो क़दुरु कंदा कयो। हे तव्हांजे औलाद खे संभालण वारी जेको आहे हिकु ज़रियो थी आहे। अगरि जेकॾहिं तव्हांजी घरवारी न हुजे तव्हांजे बच्चनि खे केरु पालींदो, केतिरी मुश्किल आहे। एॾो वॾो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो साहबनि जो मजमो वेठो हुयो, तमामु वॾा साहबा वेठा हुया। हिकिड़ो साहबी उथी बीठो, साहबी उथी बीठो, उन साहबी पुछिया कि या रसूलल्लाह तव्हां कंहिंसां मोहबत कंदा आहियो, कंहिंसां मोहबत कंदा आहियो। एॾो वॾो अल्लाह जे नबी जो साहिबनि जो मजमो हुयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे आवाज़ सां फरमायो, अल्लाह जे नबी फरमायो आयशा सां मोहबत कंदो आहे। छा फरमायो? आयशा सां। हे अल्लाह जे नबी जहालत खे अल्लाह जे नबी ख़तमु कयो आहे। अरब छा कंदा हुया? अरब पंहिंजी घर वारनि सां मोहबत न कंदा हुया। हा, अरब छा जेकी माशूका हूंदी न, माशूका सम्झो था न, माशूका घरवारी खां अलावा ॿियो जेको रस्तो, उन सां मोहबत खे फ़ख्रु सम्झंदा हुया। जेकॾहिं कोई अरब अगरि चवे न मां फलाणी जेको आहे माई सां जेको आहे मोहबत कयां थो पंहिंजी घरवारी खां अलावा, हिनखे चवंदा वाह 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 यार वाह वाह। अरब हुनखे वॾी जेको आहे दाद ॾींदा हुया, यार तूं ॿी माई सां मोहबत करे थो। जीअं असांजा जाइल सिंधी पंहिंजी घरवारी सां का मोहबत न आहे, हुनखे जेके हिकिड़ी असांजी जेको ड्रेस न वठी ॾींदासीं, बहितरीनु चोंपल न वठी ॾींदासीं, बहितरीनु लिबास न वठी ॾींदासीं, बहितरीनु हुनखे खाधो, बाक़ी हिन जॻह ते ॿी का माई हूंदी त हुनखे साईं ॻाल्हायो, हुनखे हुनजे मथां 10,000 जेको ख़र्चु कंदासीं। हे कहिड़ी जालत आहे? हे अरबन वारी जालत आहे जंहिंखे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ख़तमु करे चुका आहिनि। अल्लाह जे नबी खां भरियल मजे में पुछा कि या रसूल कंहिंसां मोहबत कयां? अल्लाह जे नबी फरमाया आयशा सां मोहबत कंदो आहे। यानी पूरी उम्मत खे ख़बर पए तव्हां बि सुभाणे पंहिंजी घर वारनि सां मोहबत कजो, मथां जेको आहे ॿिए काॾे ॿिए हंधि नज़र कयो। हे अल्लाह जे नबी ज़ैन सादी कई आहे उम्मत जी। इन खां बाद में वरी हिकिड़े साहबी पुछिया कि या रसूल हाणे इहो जो अल्लाह जे नबी फरमाया आयशा तां, उहो साहबी ॾाढो जेको आहे हिजाबी थियो, शकी थियो साहबी। छाजे करे? यार अल्लाह जे नबी खां सुवाल कयमि, अल्लाह जे नबी एतिरे सारे मजमे में पंहिंजी घरवारी जो नालो खयो आहे। उन साहबी चयो या रसूल औरतुनि में पुछा नथो कयां, मर्दनि में थो पुछां कि मर्दनि में तव्हां कंहिं सां मोहबत कंदा आहियो? अल्लाह जे नबी वरी छा फरमायो? आयशा जे अबे सां, अबू बकर सां। वरी बि निस्बत कंहिंजी न, अल्लाह जे नबी कंहिंजी निस्बत ॾिनी? वरी फिराए करे आयशा पंहिंजी घरवारी जी तरफ़ जेको निस्बत ॾिनो, आयशा जे अबे सां मोहबत कंदो आहे। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि जे बारे में अल्लाह जे नबी ॿुधाया आहिनि। त घर वारनि सां जेकी मोहबत, जेकी रक़म ॿिए हंधि ख़र्चु कयो था, जेकी पैसा ॿिए हंधि ख़र्चु कयो था, जेके पैसा जेको आहे न ॿियनि जॻहियुनि ते ख़र्चु कयो था, इहा रक़म तव्हां पंहिंजी घरवारनि जे मथां जेको इस्तेमालु कयो। घरवारी तव्हांखे तॾहिं वणंदी जॾहिं उनजे मथां का तव्हां रक़म लुटायो त सही न। तव्हां उनखे का शइ बहितरीनु लिबास वठी ॾींदव तव्हांखे घरवारी, पोइ तव्हांखे घरवारी वणंदी पंहिंजी। उनखे कपिड़ा वठी न ॾियो, उनखे जेको आहे बहितरीनु जेको आहे खाधो खारायो न, त पोइ घरवारी साईं काॾां वणंदी तव्हांखे?